बि पंहिंजा अदाजनि जी शख़्सियत ख़्यालात शेयर कया पर जेके असांजी वरी यादूं अदाजनि सां बचपन जूं आहिनि यानी जंहिं दौर में अञा पढ़ाईअ जो दौर न हूंदो हुयो फीमेल जे लाइ ऐं असांखे घरां जेको आहे पंहिंजे ख़ानदान खां तक़रीबन इलाही फैमिलीज़ खां पंहिंजे इलाही वॾनि खां असां लिकी वेंदा हुयासीं सो अदाजनि जो घर उहो आहे जिते असांजी पीढ़ी जेका सिखिया थी ऐं असांखे उते तहफ़ुज़ जो अहसासु थींदो हुयो घर सिर्फ़ु ॿुधाईंदासीं असां सर महकम जे पवर जे घर जेकॾहिं मोकल थी ऐं तक़रीबन जेके बंबर तालके में जंहिं बि ज़ात जूं छोकिरियूं हुजनि जेके असांजे दौर में पढ़ियूं सभिनी में अदाजनि जा अहसान आहिनि अदाजनि जी फैमिलीअ जा अदा जी मदर असांखे मानी पचाए ॾींदी हुई पोइ चवंदी बाबा हाणे सुम्ही बि पोइ हिते जेसिताईं तव्हांजा टांगा अचनि टाइम हेठि मथे थींदो हुयो उते हुनजे घर में रांदि खेॾंदासीं अदाजनि जी सिस्टर सां गॾु ऐं उते असांजी पहिरीं परवरिश थी पहिरीं सिखिया थी कॾहिं कॾहिं असांखे निमाज़ जो चवंदा ताक़ीद कंदा हुया क़ुर शरीफ़ जी ताक़ीद कंदा हुया सो उहे असां सां अदाजनि जूं हुजतूं आहिनि ऐं इंशाअल्लाह रहंदियूं अदाजनि खे असां सिहत सलामती वारी वॾी ज़िंदगी ॾींदो पंहिंजे घर लाइ असां सभिनि जे लाइ छपर छां अदाजनि हमेशह सेहतमंद ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारींदा पंहिंजे बच्चनि जी ख़ुशियूं ॾिसंदा ऐं असांजी ख़ुशियुनि में ईअं ई शामिल थींदा रहंदा